सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार। प्यारा बारो, पोएं क्लास में असां बायोडाइवर्सिटी यानी हयातियाती फ़र्क़ जी डेफिनेशन मफ़हूम ऐं उन जी इम्पॉर्टेंस अहमियत पढ़ी चुका हूँ। अॼु असां वटि टॉपिक आहे एम्स एंड प्रिंसिपल्स ऑफ क्लासिफिकेशन। यानी दर्जाबंदीअ जा उसूल ऐं उन जा मक़सद कहिड़ा। हाणे ॾिसो, असां क्लासिफिकेशन खे अॻु में बि पढ़ी चुका आहियूं। थोरो मां रिपीट कयां त क्लासिफिकेशन छा आहे, दर्जाबंदी छा आहे। असां चऊं था त इट इज़ द ग्रुपिंग ऑफ ऑर्गेनिजम्स on the basis of similarities and dissimilarities। असीं जानदारनि खे ग्रुप्स में ग्रोहनि में विरहायूं कहिड़े बुनियाद ते, उन्हनि में जेके शयूं पाण में मिलंदड़ जुलंदड़ हुजनि, जेके ऑर्गेनिज़म हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि, असीं उन्हनि खे ॿियनि ऑर्गेनिज़म खां धार कयूं जिन्हनि सां उहे जानदार नथा मिलनि। हाणे क्लासिफिकेशन खे टेक्ज़ोनॉमी तौरु बि ॼाणियो सुञातो थो वञे। उन खां पोइ असां वटि हिकिड़ी शइ आहे त प्रिंसिपल्स, यानी उसूल कहिड़ा आहिनि असां वटि। हीअ जेका क्लासिफिकेशन कयूं असां, ग्रुप्स ठाहियूं ऑर्गेनिज़म्स जा, ठीकु आहे। फॉर सपोज़ ए ग्रुप, बी ग्रुप, या 1 to 10 ग्रुप्स, या XYZ, ही मूं ग्रुप ठाहिया आहिनि। कुझु अंगनि में ग्रुप थियनि था, अददनि में तइदादनि में ग्रुप, या मुख़्तलिफ़ शयुनि जा ग्रुप्स थियनि था। असां हिक ॿिए खे इन्हनि खे हिक ॿिए खां धार छाजे बुनियाद ते करार ॾियूं था, छाकाणि त असां चऊं था हीअ ABC आहे, हीअ अंग अदद आहिनि। ईअं ई हिन दर्जाबंदी में कहिड़ा उसूल आहिनि। दर्जाबंदी में कुझु उसूल रखियल आहिनि जंहिंमें असां ऑर्गेनिज़म्स जी मॉर्फोलॉजी जे बुनियाद ते क्लासिफिकेशन कंदासीं। उन खां अलावा असां सेल बायोलॉजी जे बुनियाद ते क्लासिफिकेशन कंदासीं, मॉर्फोलॉजी। सेल बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, ऐं जेनेटिक्स। इन्हनि जे बुनियाद ते असां जानदारनि खे विरहाईंदा आहियूं। हिकिड़े जानदार खे ॿिए जानदार खां धार करे सघूं था, या जेके पाण में जानदार ख़ासियतूं ख़सलतूं हिकु जहिड़ियूं रखनि था, उन्हनि जा ग्रुप्स ठाहे सघूं था। अचो त पाण सभ खां पहिरीं मॉर्फोलॉजी खे ॾिसूं त मॉर्फोलॉजी छा आहे ऐं उन जे बुनियाद ते असां क्लासिफिकेशन में छा था करे सघूं। मॉर्फोलॉजी खे पाणी डिफाइन कंदा हूं त इट इज़ द स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स
ऑफ ऑर्गेनिज्म। असीं ॾिसूं था त जानदारनि जो ॿाहिरियों ॾेखु कहिड़ो आहे, शक्ल शबी कहिड़ी आहे। हाणे मार्फोलॉजी में असां वटि ॿ शयूं मिलनि थियूं, बल्कि ॿ हिकिड़ा स्ट्रक्चर्स मिलनि था, ॿिनि क़िस्म जूं शक्लूं असांखे मिली सघनि थियूं। हिकिड़ो आहे होमोलोगस, ॿियो आहे एनालोगस। हाणे होमोलोगस कहिड़े क़िस्म जूं स्ट्रक्चर आहिनि? structures which are same but have different function। यानी शक्ल सागी रखन, कमकार में उहे शक्लूं मुख्तलिफ हुजन। एनालोगस वरी उबतड़ स्ट्रक्चर आहे हिन जे होमोलोगस जे। हिन में छा थींदो? स्ट्रक्चर्स are different but have same function। हिन में शक्ल अलग हुजे पर कम साॻियो कनि। हाणे होमोलोगस स्ट्रक्चर ऐं एनालोगस स्ट्रक्चर जो मिसाल कहिड़ो वठी था सघूं? मिसाल जे तौर ते एनालोगस खे खणूं त बेट जेको चमड़ो आहे हुन जा विंग्स ऑफ बेट नंबर 1, नंबर 2 विंग्स ऑफ बटरफ्लाई। इन्हनि ॿिन्हिनि खे अगरि असां कंपेयर कयूं त चमड़े जा जेके विंग्स थियनि था, पर थियनि था, ऐं बटरफ्लाई जा जेके पर थियनि था, उन्हनि जी शक्ल मुख़्तलिफ़ आहे। मिसाल जे तौर ते ही बटरफ्लाई जी शक्ल आहे उन्हनि जे परनि जी, ऐं अहिड़े नमूने सां तव्हां वटि चमड़ो जेको आहे सो हाणे इन्हनि ॿिन्हिनि जूं शक्लूं ॾिसो मुख़्तलिफ़ आहिनि, लेकिन कमु ॿिन्हिनि जो साॻियो आहे। कमु कहिड़ो आहे? ॿिन्ही जो कमु उॾणु आहे। ॿई जेको आहे सो ऑर्गेनिज़म्स खे इन लाइक़ु कनि थियूं त उहे हवा में उॾनि था पिया। होमोलोगस जो मिसाल वठूं त इंसान जी बांह हुआ, असांजी आम इंसानी बांह, या इन ई तव्हां चमड़े जो विंग खणो, या मच्छी वेल जेको आहे सो उन जो फ्लिपर खणो, केट जी लिंब यानी बांह खणो, ही असांजी बांह, हिन जो पर फ्लिपर जेको आहे सो पाण चऊं त जंहिंजे ज़रिए मच्छी ब्लू वेल तरे थी, या लिंब बांह, ही बि हिकिड़े क़िस्म जी हुनजी बांह। हाणे इहे चारई शक्ल सूरत में हिक ॿिए सां मुशाइबत रखनि थियूं, अहिड़े तरीक़े सां ठाहियूं वियूं आहिनि इहे शक्लूं जो हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। मिसाल जे तौर ते इंसान जी बांह, हिते असां वटि चंबो थिए थो, ईअं ई वरी असां चमड़े खे ॾिसूं त इन जो बि चंबो थिए थो।
फ्लिपर खे ॾिसंदव त उन में बि तव्हांखे हिकिड़े क़िस्म जो चंबे ने मां शक्ल मिलंदी। केट जेका ॿिली आहे उन जी ॿांह खे ॾिसंदव त उहा बि कंहिं हिकिड़ी शक्ल सूरत जे बुनियाद ते ठहियलु आहे। हीअ जेके शक्लूं आहिनि पाण में मुशाबत रखनि थियूं, लेकिन कमकार जे लिहाज़ खां असांजी ॿांह जो कमु छा आहे, कंहिं शइ खे पकड़णु, कंहिं शइ खे मज़बूती सां झलणु, को कमकार करणु। पर चमड़े जो जेको आहे सो पर आहे उनजो कमु छा आहे, उॾणु। मच्छीअ जे हिन फ्लिपर जो कमु छा आहे, तरणु, पाणीअ में तरण जो कमु थो अचे। या पाण ॿिलीअ जो जेको आहे सो ॿिलीअ जूं अॻियूं टंगियूं खणूं त उन्हनि जो कमु वरी हलणु आहे। होमोलॉगस स्ट्रक्चर में ॾिसो इहे सभई शक्लूं कमु मुख़्तलिफ़ कनि थियूं, लेकिन अगरि असीं इन्हनि जे उज़वनि खे खल खे लाहे करे अंदरूनी इन्हनि जी स्ट्रक्चर शक्ल सूरत ॾिसंदासीं, मार्फोलॉजी कंदासीं, त असांखे इहो नज़र ईंदो त इहे कंहिं अहिड़े तरीक़े सां ठाहिया विया आहिनि जो अॼु बि इहे पाण में मुशाइबत शक्ल में ज़रूरु था रखनि।